अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी दिसी रहे इस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विजूद अमल जी अपडेट थी। नाज़रीन सिजावल का सलीम मल्लाह जी रिपोर्ट मौजूद 4 में नाग नाली गुली कुनात पारा वोरियत लियाकत अली नारे जो के व्याज जी रकम वापस न करते सिजावल शहर में बिजली जे पूल में बदी सख्त तशद्दुद करे ज़ख्मी कयो वियो। वाटसन मौजूद अहिड़े तशद्दुद बाद लियाकत नारे जो जिस्मानी तौर बीमारी जे वर चढ़ी वियो हो ऐं गुज़िरियल ॾींहुं लियाकत नारे जो फोत थियो हो। फोती लियाकत अली नारे जो वारसन याकूब नारे जो खमीसो नारे जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं साफ़िन वटि धायो त गुली कुनाह ज़ुल्म जी इंतिहा कदे असांजे हमरा लियाकत अली नारे जो के बेरहमी सां तशद्दुद कयो हो, जे बाद हू ज़ख्मी हालत में केतिरनि ई बीमारियुनि में वकड़जी वियो हो। काफ़ी इलाज बावजूद लियाकत जी सिहत में सुधारो न आयो। आख़िरकार गुज़िरियल ॾींहुं फोत थी वियो। असांजो मुतालबो आहे त लियाकत नारे जो गुली कुनाह जे तशद्दुद सबबि फोत थियो आहे, जंहिं ते खून जो केस दाख़िल करे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे।